JUI सरबराह मौलाना फजल रहमान के हुक्म मुताबिक पूरे मुल्क जियां सखर में भी JUI सखर पारां मज़लूम फलस्तीन के हक में इसराइली जारियत खिलाफ टायरन के बायूं रही एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिंजी अॻवानी JUI सिटी सखर के अॻवान मुफ्ती आज़म महर, कारी मोहम्मद फारूक शेख, शाहिद मीरानी, सज्जाद मीरानी, रियाज मीरानी, सरफराज कीरियो समेत ॿियनि अॻवाननि कई। मुज़ाहिरे में वॾे तादाद में शहरनि शिरकत कई। उन मौके ते JUI अॻवान आलमदीन मुफ्ती आज़म महर मुज़ाहिरे के खिताब कंदे चयो त इसराइल ग़िज़ा में बेगुनाहनि मथां ज़ुल्मनि जा नवां दास्तान लिखिया पिया वञनि। मासूम ॿार, औरतूं ऐं बुज़ुर्ग बमबारी जो निशानो बणिजी रहिया आहिनि, जॾहिं त अक़वाम मुतहिदा ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुन चयो त इन बर्बरीअत ते ख़ामोश रहण मुजरिमाना गफ़लत हूंदी। JUI अॻवान मुफ्ती आज़म महर वधीक चयो त ग़िज़ा में अस्पतालूं, स्कूल ऐं इबादतगाहूं तबाह थी चुकियूं आहिनि। इंसानी ज़िंदगीअ जूं बुनियादी सहूलियतूं ख़त्म थी वयूं आहिनि ऐं अक़वाम मुतहिदा समेत बैनुल अक़वामी इदारा सिर्फ़ बयाननि ताईं महदूद आहिनि। ग़िज़ा में इसराइली हमले में 50,000 खां वधीक माण्हू शहीद थी चुका आहिनि, जिन में वॾो अंग ॿार ऐं औरतूं शामिल आहिनि ऐं लखे माण्हू बेघर थी विया आहिनि। JUI जो मक़सद आलमी ज़मीर खे जाॻाइण, इस्लामी दुनिया खे बेदार करण ऐं पाकिस्तान जे अवामी शऊर खे बुलंद करण आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।